Assalamu alaikum. This is Fayaz Ahmed, your English teacher. Down for the beginner session में अचो त वीडियो नंबर 5 असीं ॾिसूं ऐं हिन वीडियो ज़रिए अचो त हिन न्यूज़ खे पढ़ूं। बल्तिस्तान यूनिवर्सिटी वेव्स ऑफ फी। बल्तिस्तान जी जेका यूनिवर्सिटी आहे उहा फीस माफ़ करे थी। वर्सिटी ऐं यूनिवर्सिटी ॻाल्हि साॻी आहे। वेव्स ऑफ इज़ ए फ्रेज़ल वर्ब, हिकु फ्रेज़ल वर्ब आहे। इन जो मतिलबु इहो आहे त का बि शइ माफ़ करणु, स्पेशली फीस वग़ैरह। दी यूनिवर्सिटी ऑफ बल्तिस्तान हैज़ अनाउंस्ड टू वेव ऑफ द ट्यूशन फ़ी। बल्तिस्तान जी यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया इहो ऐलान कयो आहे फ़ीस माफ़ करण जो ऑफ ऑल दी स्टूडेंट्स, सभिनी शागिर्दनि जो जेके enrolled in the spring semester 2020, जंहिंजी दाख़िला थियल आहे स्प्रिंग सेमेस्टर 2020 में। अकॉर्डिंग टू ए नोटिफिकेशन इशूड बाय द यूनिवर्सिटी ऑन सैटरडे, जेको नोटिफिकेशन इशू थियल आहे यूनिवर्सिटी तरफ़ां, उन मुताबिक़ इन दी वेक ऑफ नॉवल कोरोना वायरस आउटब्रेक, कोरोना वायरस जो अचानक ज़ाहिर थियण एंड सबसिक्वेंट क्राइसिस, ऐं उनखां पोइ जेके बि क्राइसिस पैदा थिया आहिनि, दी यूनिवर्सिटी ऑफ बल्तिस्तान हैड वेव्ड ऑफ ट्यूशन फ़ी फॉर स्प्रिंग सेमेस्टर 2020 फॉर ऑल द स्टूडेंट्स। यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया फ़ीस माफ़ कई जेका स्प्रिंग सेमेस्टर 2020 जी सभिनी शागिर्दनि जी। दी नोटिफिकेशन सेट, नोटिफिकेशन में चयल आहे वाइस चांसलर डॉक्टर मोहम्मद नईम खान हैड टेकन द डिसीजन। वाइस चांसलर डॉक्टर नईम खान इहो फ़ैसिलो वरितो आहे कीपिंग इन व्यू द इकोनॉमिक हैंडीकेप्स इन दीज़ डिफ़िकल्ट टाइम्स, हिन ॾुखे वक़्त में मुआशी नुक़सान खे नज़र में रखंदी। इट सेड द डिसीजन वुड बेनिफिट, इहो चयो पियो वञे त हीउ जेको फ़ैसिलो यूनिवर्सिटी तरफ़ां वरितल आहे इहो वुड बेनिफिट, इहो फ़ाइदो ॾींदो ओवर 1000 स्टूडेंट्स, तक़रीबन 1000 खां मथे शागिर्दनि खे। मीनवाइल इन दौरान दी स्टूडेंट्स लाउडेड द डिसीजन, शागिर्दनि इन फ़ैसिले जी तारीफ़ कई आहे, सेइंग दैट इहो माना चवनि पिया अदर एजुकेशनल इंस्टीट्यूशंस बोथ पब्लिक एंड प्राइवेट, ॿिया जेके बि तइलीमी इदारा आहिनि पब्लिक हुजनि प्राइवेट हुजनि, शुड फॉलो दी सुइट, हिन कम जी पोइवारी या हिन हुकुम जी या हिन ॻाल्हि जी पोइवारी कनि। डियर स्टूडेंट्स, जेको असीं न्यूज़ पढ़ी आया आहियूं उन मां जेका इंपॉर्टेंट वोकेबलरी आहे उहा तव्हांजे साम्हूं आहे। अचो त इनखे पढ़ूं। वर्सिटी नाउन आहे, अदर वर्ड अथसि यूनिवर्सिटी। वर्सिटी एंड यूनिवर्सिटी बोथ आर सेम थिंग, ॿई साॻी ॻाल्हि आहिनि। इन जो मतिलबु आहे को बि तइलीमी इदारो। वेव ऑफ इज़ ए फ्रेज़ल वर्ब, ग्रामर में फ्रेज़ल वर्ब आहे। गिव अप, फॉर सेक, का बि शइ छॾे ॾियणु, माफ़ करणु, स्पेशली का फीस वग़ैरह। इन दी वेक ऑफ कनेक्टर आहे। अदर वर्ड्स में एज ए रिज़ल्ट, एज ए कॉन्सिक्वेंसिस, सिंधी में थींदो नतीजे में। नंबर 4 आउटब्रेक नाउन आहे। सडन इंक्रीज़, ओचितो ज़ाहिर थियणु, अचानक का शइ फाट खाई ॿाहिरि निकिरे, इनखे असीं आउटब्रेक चवंदा आहियूं। नंबर 5 सबसिक्वेंट एडजेक्टिव आहे। आफ्टर, लेटर, बिहाइंड, ईंदड़, पोयों, खां पोइ जी मीनिंग आहे। हैंडीकेप नाउन आहे। हर्डल, रुकावट, इम्पेडिमेंट, रुकावट थी सघे थो, सिंधी में नुक़सान बि चई सघूं था, रुकावट बि चई सघूं था। लाउड माना वर्ब आहे, इंग्लिश में आहे प्रेज़, का बि शइ कंहिं बि शइ जी तारीफ़ करणु। सूट जेका आहे नाउन आहे। अपील बि असीं चई सघूं था, प्ली बि चई सघूं था, सिंधी में अर्ज़, दावा, हुकुम, दरख़्वास्त, इन जा मीनिंग आहिनि। नंबर 9 फॉलो माना कंप्लाई विथ, कंहिं शइ खे ओबे करणु या पोइवारी करणु। नंबर 10 एनरोल माना एनलिस्ट, दाख़िला वठणु या दाख़िला थियणु। डियर स्टूडेंट्स, हीअ जेके वोकेबलरी आहे ऐं तव्हां पंहिंजे रजिस्टर में इनखे फेयर करे ऐं यादि कयो ऐं इन्हनि खे पंहिंजे सेंटेंस में यूज़ कयो। थैंक यू डियर।